बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा मोती खणी ऐं तव्हांजो दोस्त मजादी जरवार हिन वक़्तु मौजूदु आहियां नओं कोट किले ते, जिते अॼु नए कोट में असांखे हरीम शादी हाल में असांजे इंतिहाई हलोड़ दोस्त ज़ाहिद ओठ जी दावत हुई शादी जी, जंहिंमें शिरकत कई थी ऐं उते काफ़ी असांजा दोस्त अॼु मौजूदु हुआ। उन्हनि सभिनी सां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं उन मौक़े ते आउं पंहिंजे चैनल जे हिसाब सां बंदोबस्त सां आयो हुउसि। उस्ताद हबीब फ़कीर जी बि मूं रिकॉर्डिंग कई आहे ऐं इंशाअल्लाह अली रज़ा नोड़े जी बि रिकॉर्डिंग कयूं था। हिन वक़्तु मूंसां मौजूदु आहे भिटाई जो पारखू शकील जत। हाणे वधीक शकील जत खां पुछूं था त पाण किथे जा आहिनि ऐं पंहिंजो मुकमिल तारुफ़ पहिरीं कराइनि, त उन खां पोइ वधीक पाण शकील खां हाल अहिवाल वठंदा। अस्सलाम वालेकुम भाउ। साईं वालेकुम सलाम। भाउ कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के एहसान सब खैर। कहिड़ी ख़बर चार आहे? अल्हम्दुलिल्लाह। दोस्तनि खे तारुफ़ करायो पहिरीं पंहिंजो। ॻोठ राज तिलकू पाड़ो। पहिरीं ॻाल्हि त भली कई भौरन जिवास वठण आया तिनी के कौरन ॾिना हंध हीअं में तव्हांजूं अणगढ़ियूं मोहबतूं जो टनोलाया जी बस्ती कयां असां नंढड़ा माण्हू नाचीस माण्हू पंहिंजा पवित्र पेर भरे तव्हां टाइम पहिरीं महिरबानी, तव्हां असांजा नंढा भाउ आहियो, अलाह ताला ख़ुशि रखे। तारुफ़ करायो दोस्तनि खे। मुंहिंजो नालो शकील अहमद ज़ाती जत आउं नींदो शहर ऐं कढण शहर जे विच ते वेठल आहियां। ॻोठ मुंहिंजो तारीख़ी मशहूरु आहे, ॻोठ मोहम्मद हाशिम जत। जेको माई कमा जत जे नाले सां उहा मुंहिंजी ॾाॾी हुई, जेका लतीफ़ साईं हाफ़िज़ हुई ऐं डॉक्टर नबी बख़्श बलोच मुंहिंजी ॾाॾी खां सिखिया वठण ईंदी। जॾहिं के बि लफ़्ज़ न ईंदा हुआ डॉक्टर नबी बख़्श बलोच खे, त डॉक्टर नबी बख़्श बलोच मुंहिंजी ॾाॾी वेठा हली। माशाअल्लाह, अॼु असांखे इहो एज़ाज़ हासिलु आहे त असीं ॾाढी कमा नालो ॿुधाए छा? जी हा। ॾाढी कमा जत जे पुट सां आहियूं। इहो बि असांजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। इन जी ॼाण हेसि ताईं असांखे कान्हे त डॉक्टर नबी बख़्श बलोच बि जेको सो ॾाढी कमा वटि हली ईंदो त भई जेको सो तव्हां शाह लतीफ़ जा बैतन जी दुरुस्तगी जे लाइ उन वटि मौजूदु ईंदा हुआ ऐं सवाल जवाब अची कंदा हुआ। ऐं बिल्कुलु शकील जत खां पुछंदुसि त शकील तव्हां भला इहो तव्हां मतिलबु हाणे ईअं सम्झो त जी मोरूसी बीमारी हूंदी आहे, तव्हांजो हीउ मोरूसी मतिलबु शौक़ु आहे ऐं जी ॾाॾी खां वठी अचे पियो। जी हा, बिल्कुलु। इहो असांजो हिकिड़ो तसलुसल आहे, असांजो कुड़ुम हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह रुॻो आऊं न पर मुंहिंजा जेके नंढड़ा भाइटा आहिनि भाणेजा आहिनि उहे बि लतीफ़ वरी शौक़ु वरी चाह सां पढ़नि पिया ऐं लतीफ़ उनखे घणो यादि पाए। सही। अच्छा, तव्हांखे केतिरो यादि आहे? अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारो मूंखे बि यादि आहे लतीफ़ साईं। सॼो रिसालो पढ़े? सॼो रिसालो साईं। हाणे लतीफ़ त समूंड आहे न। सही सही। जी हा, बसि उन जे मासूम मिले माल त पुॼारा पर थी आहिनि। सही। जी हा। सदायती सभु का बुख न पासे का जी जेही तेही राति जी जुम्बश न आहे जा मूसी हले सा जा जी मिठो न करे। शकील साईं, तव्हां सभई सुर पढ़िया हूंदा शाह साहिब जा। अच्छा, हिकिड़े रिसालनि में 30 सुर ॿुधाइनि पिया, ॿियनि में 36 सुर ॿुधाइनि पिया, ॿियनि में 27 सुर ॿुधाइनि पिया। तव्हां केतिरा सुर मतिलबु ॿुधा आहिनि या पढ़िया आहिनि? अच्छा, लतीफ़ साईं जा जेके दुरुस्तगी सुवाल आहे जेके आहिनि सुर आहिनि उहे 30 सुर। 30 सुर। जी हा। सही। जी हा। अच्छा, तव्हांजी पसंदि जो सुर त माशाअल्लाह सभई भला आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सभु भला आहिनि, पर मूंखे सभिनि खां वधीक अलाए छो मारूई तमामु घणी वणंदी आहे। अच्छा। मारूई उन करे वणंदी आहे त हीअ हुबुल वतन इहो वॾो वॾो इज़हार आहे। हा सही। हुबुल सबक़ पाइनि। ॾिसो न, हाणे जॾहिं उमिरि वॾे हेॾे वॾे उमिरि जहिड़े बादशाह सां टकराइजे थी। सही। उमिरि बादशाह खणी जॾहिं उमरकोट में क़ैद करे थो तॾहिं हर माना सम्झो त हर तरह जा उनखे ताम सहूलियत फिराम करे ॾिए थो, पर हर शइ खे ठुकराए मारूई पंहिंजे वतन पंहिंजे जागीरनि मारूड़नि जी इज़त मथवरो करे। जी हा, जॾहिं उमर बादशाह खणी आयो उमरकोट में तॾहिं मारूई खे चयईं त महल माड़ियूं मारूई ॾिस जाईं जा जंसार हेॾा महल माड़ियूं बंगला तूं छो नथी क़बूल करी? महल माड़ियूं मारूई ॾिस जाईं जा जंसार पलंग पथराणियूं पालकियूं हीरा लख हज़ार उमिरि जहिड़े कांध सां करी कोन करार धुणी तूं धनार रख हुकूमत हथ में। जी धनार जी धीअ तूं हुकूमत हथ में रख। तॾहिं मारूई कहिड़ो जवाबु ॾिनो? जी पत भरी पवार सां लदियूं मूं लोईअ में लाऊं कुर खे कचो लायां जे पेर ॾियां पाऊं। जेकॾहिं तोसां हिकिड़ो कदम पाड़ियां त पंहिंजे पूरे कुड़म खे अबे खे ॾाॾे खे पूरे ख़ानदान खे लॼायां अहिड़ो कोचो कमाऊं कॾहिं बि कोन। कुर खे कचो लायां जे पेर ॾियां पाऊं उमिरि में आऊं हक़ पारींदुसि हिकिड़ो। वरी उमिरि सम्झे थी त महल माड़ियूं मारवी ॾिस तमाशो तरनि ज़रियूं ज़ेवर ज़ेनती पाए वे पलंगनि रख हुकूमत हथ में थी साइण सूमरनि ओ झिझीले झांकियुनि हाणे सूहम विञा सूमरी। पोइ मारूई कहिड़ो जवाबु ॾिनो त मारूई चयो त सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहूं न ॿधाऊं।
सोन बराबर सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं उमिरि जो आऊं कीअं पट पहिरियां सोन वाह वाह ज़बरदस्त वरी जॾहिं लतीफ़ साईं जॾहिं उमर बादशाह पुछो थी तो कहंदो मारू टोटल रुसी वियूं हलियूं तूं वञी छा कंदी सही तॾहिं मारू जी उमिरि खे ॿुधायो त मूंसे मारूड़ियूं कहिड़ी रीत रुसंदियूं सही मूंसां भला कीअं रुसंदियूं सही मूंसे मारूड़ियूं कहिड़ी रीत रुसंदियूं मूं वटि हिकिड़ो वॾो में वॾो दलील आहे उहो वञी ॾेखारींदुसि उहो कहिड़ो आहे त चोटीअ में चीड़ पियो ऐं पीअण रत ॼयूं सही जेके सरतन मुंहिंजा वार वेड़िया आहिनि जेको हीउ मेंढो वेड़ियो आहे हिननि में हॾा पइजी विया आहिनि जूइन मुंहिंजो मगज़ कुतरे छॾियो आहे पर उहा जेका मलीर वारी मरम उमरकोट में न अची दाती इहो वॾो मोड़ सबूत आहे वाह वाह मूंसे मारूड़ियूं कहिड़ी रीत रुसंदियूं चोटीअ में चीड़ पियो ऐं पीअण रत ॼयूं नेणे निंड वह थी सारी न साॾोयूं ए हित जे हुयूं त का सुध पैना सील जी वाह वाह ज़बरदस्त तन साॾो न सद मरा डिगा जिनी डार भुणी साण भतार ऐं पाएर पेरूं चुंडिया वाह वाह ज़बरदस्त पवारन पापोयो ऐं वया वाऊंदा सारियम सेण सैद चवे गाॾेलियूं गुंदा भर भिटन हूंदा भूंगा बड़ भतार जा वाह ज़बरदस्त जीअं गंढियूं मंझि गंढीर तीअं मुंहुं मन मारू रंसी एतिरी वतरी मोहबत ॿुधाए थी सही जीअं गंढियूं मंझि गंढीर तीअं मुंहुं मन मारू रंसी ॾिनियूं लस लतीव चवे हीअड़े खे हमीर वञी मंझि मलीर ऐं सभु छोड़ींदो सूमर वाह सही अच्छा हाणे कोयारी जो असांखे कोई हिकिड़ो बैत ॿुधायो जी त पंधनि पंधनि जेतिरो कीअं सुजंदी कीअ जेकर करियां रीह चवंदा मुंद चरी थी वाह बेटा ई साईं तव्हीं बि वसी आहे समुंड आहे, समुंड आहे। तमामु घणो वसी आहे ऐं पोइ बि तव्हांखे शाबत हुजे हिन उमिरि में या तव्हांजी उमिरि जा जेके नौजवान आहिनि उहे त आउं चवां थो त लतीफ़ जे रिसाले खे त वेझा बि कोन था जी वञनि हा बिल्कुलु ऐं इहो असांजे लाइ एज़ाज़ आहे ऐं वॾी माना ख़ुशकिस्मती आहे त जतन जो अधु ॻोठु मुंहिंजी सम्झ में मूं ॿुधो आहे त अधु ॻोठु माना अधु हाफ़िज़ आहे लतीफ़ जी, जो जी, अल्हम्दुलिल्लाह। ऐं इनशा तव्हांजे ॻोठु अचिबो तव्हांजे ॿियनि माइटनि खां तव्हांजे सौटनि मास्तरनि खां इंटरव्यू वठिबो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे असांजे प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी